जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। शहीद हेमू कालाणी ऐं उन्हनि जी स्वराज सेना द्वारा कयल मां तव्हांखे 3 जानकारियूं ॾेई चुकियो आहियां कि उन्हनि जी 3 वारदातूं कहिड़ियूं हुयूं। अॼु मां तव्हांखे हुननि जी चौथी वारदात जे बारे में ज़िक्र थो कयां कि हुननि जी चौथी वारदात कहिड़ी हुई। साल 1939 में सखर जे अंदरि स्वराज सेना जी वरी मीटिंग थिए थी ऐं उन मीटिंग में वरी इहो ई तय थिए थो कि हाणे सखर जे जेकी पुलिस थाणे में असांखे बम रखिणो आहे। त प्लान ठहे थो कि हाणे थाणे में असांखे बम रखिणो आहे। त वञनि था 4-5 छोकिरा स्वराज सेना जा ऐं अलॻि अलॻि दिशा मां वञनि था। हिन बार जेको थाणे में बम रखणु वञे थो हुनमें हरी लीलाणी ऐं टीकम भाटिया इहो रखी आया हुआ बम। त बम रखी पंहिंजे पंहिंजे घर वञी था वञनि। उन खां पोइ ॿिए ॾींहुं सुबुह जो कुर्बानी अख़बार पढ़नि था। कुर्बानी अख़बार में इहे समाचार ईंदो आहे कि शहर जा कहिड़ा शोधा माने बदमाश थाणे में बम रखी आया आहिनि ऐं थाणे खे ॾाढो नुक़सानु पहुतो आहे। त आनन फानन में पुलिस उते जा पुलिस अधिकारी जेकी CID जांच विहारी वञ त जेके बि उते जा जेके लोकल गुंडा ऐं बदमाश हूंदा उन्हनि खे पकड़े ईंदा हुआ ऐं उन्हनि सां मारकुट कंदा हुआ। त उन्हनि खे अदालत में बि पेश कयो मगर अदालत में बरी थी विया छोकी उन्हनि खे कोई सबूत न मिलियो कि बम इहे ई रखी आया आहिनि। हुते जा जेके लोकल हिस्ट्री सिस्टर हूंदा हुआ, हिकिड़ो रहमान करे कोई उते हूंदो पठान, हुनखे बि पकड़े करे आया हुआ पुलिस वारा। मगर पुलिस जी नज़र, अंग्रेजी हुकूमत जी नज़र कॾहिं बि हुननि ॿारनि जे मथां न वई छोकी नंढड़ा ॿार हुआ 8-8, 9-9 साल जा। त उन्हनि खे ख़बर ई कोन्हे कि ही करे केरु पियो छोकी नज़र हुननि जी कोन्हे कि ही करे केरु पियो छोकी नज़र हुननि जी उन्हनि जे मथां हूंदी आहे जेको गुंडो ऐं बदमाश हूंदो आहे। त इहा ॻाल्हि हुई। ऐं उन जे अलावा जेके बि जिते बि बम फाटिया उते पुलिस पूरी सॼी छावनी ताणी फैलिजी वई। माने छावनी जेकी लॻंदी आहे पुलिस जी उहो उन ते माने उन्हनि जो मक़सदु इहो कि पुलिस खे परेशान करिणो, अंग्रेजी हुकूमत खे कीअं परेशान करिणो। त हीअ चौथी घटना इहा हुई कि उन्हनि वरी पुलिस चौकी में थाणे में बम रखियो ऐं बम फाटियो ऐं हुनजो नुक़सान बि ॾाढो थियो। मगर ब्रिटिश हुकूमत जी नज़र कॾहिं बि हिननि जे मथां न वई छोकी एतिरा शातिर हूंदो आहे कि को बि सुराग कोन रखंदा हुआ। पोइ वरी स्कूल टाइम में ही वञनि था ऐं स्कूल टाइम खां पोइ ही इंटरवल थींदो आहे। इंटरवल में वरी मिलनि था ऐं मिली करे हेतिरा ख़ुशि था थियनि त हुन ख़ुशी में हिकिड़ो नारो माने गीत ॻाईंदा आहिनि कि खटी आयूं खैर सां हो जमालो। त इहो सिंध जो ॾाढो प्रसिद्ध गीत हूंदो हुते जो ऐं ही ॿारनि खे यादि बि हूंदो कि खटी आयूं खैर सां हो जमालो। त हीअ हिननि जी चौथी घटना हुई ऐं चौथी वारदात कई हुई अंग्रेजी हुकूमत खे हिलाइण लाइ करे, उन्हनि खे परेशान करण लाइ करे कि असांजो देश खे आज़ादु कराइण जो हुननि जो हिकिड़ो मक़सदु हूंदो। ऐं नंढी उमिरि में जे हिननि कलाकारी कई हुई हीअ त दुनिया वाक़िफ़ु आहे ऐं नमन मुंहिंजो वरी आहे उन्हनि खे।